सर मुंहिंजो सवाल आहे त छा सिंधी ॿोलीअ जे सुधारे जे लाइ शाह अब्दुल लतीफ़ जो रिसालो बहितर साबित थी सघे थो? अंग्रेज़ी ॿोलीअ लाइ शेक्सपियर वारो उन में को बि अमल कोन्हे सुन जो, न अमल दख़ल अथसि न अमल दख़ल अथसि। इहो पाण जे क्लासिकल वटो आहे। शाह जो रिसालो जॾहिं असां ॾिसूं था इहो असांजो वटो आहे, त अॼु खां 300 साल अॻु में ॿोली हीअं हूंदी हुई ऐं शाइरीअ वारी ॿोली हीअं हूंदी हुई। ठीकु आहे, इहो पंहिंजो वखरु आहे जेको सॼी दुनिया खे ॾेई सघूं था। इहो तव्हां वटि सबूत आहे, सॼी दुनिया खे चई सघो था त तव्हां धूड़ पायो, छाई पायो, दहशतगर्दियूं पायो, असां उहे चऊं था त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद कर। इहो तव्हांजो टूल आहे जो तव्हां दुनिया खे सर्टिफिकेट ॾेई सघो था पिया त असां अॼु खां 300 साल न उहो मोहन जे दड़े खां हथियार कोन लधियो अथव। अॼु खां 300 साल अॻु असांजो शाहपार जेको इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हो, हुन जंग जो ज़िक्र जेकॾहिं कयो आहे त चए थो पंहिंजो मार, पंहिंजो पाण मार, कंहिं ॿिए जो जीव न मार। सो आउं सम्झां थो इहो समाजी तारुफ़ थी सघे थो, ॿोलीअ जो अमीन थी सघे थो, पर तव्हां स्टैंडर्ड करे तव्हांजो हलंदो न हली सघंदा।